नासरीन, कराची में हथियारबंद चीनी डेंटिस्ट के कत्ल करे छॾियो आहे। सदर वारे इलाइक़े में फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे। हथियारबंद क्लिनिक में दाख़िल थी चीन जे डेंटिस्ट के गोलियूं हणी कत्ल करण बाद फरार थी विया आहिनि। उन हवाले सां एसएसपी ॾखण असद रज़ा जो चवणु आहे त हथियारबंद मरीज़ थी क्लिनिक में दाख़िल थियो ऐं गोलियूं हणी चीनी डेंटिस्ट के कत्ल कयो आहे। वाक़िए वारे हंधि तां 9mm जा 7 खोल मिलिया आहिनि। वधीक जांच कई पई वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़िए जो नोटिस वरितो आहे। वज़ीर आला सिंध लॻापियल अमलदारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं त कराची में हथियारबंद चीनी डेंटिस्ट खे क़त्ल करे छॾियो आहे। सदर वारे इलाइक़े में फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे। हथियारबंद क्लिनिक में दाख़िल थी चीन जे डेंटिस्ट खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद फरार थी विया आहिनि। उन हवाले सां एसएसपी ॾखण असद रज़ा जो चवणु आहे त हथियारबंद मरीज़ थी क्लिनिक में दाख़िल थियो ऐं गोलियूं हणी चीनी डेंटिस्ट खे क़त्ल कयो आहे। वाक़िए वारे हंधि तां 9mm जा 7 खोल मिलिया आहिनि। वधीक जांच कई पई वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़िए जो नोटिस वरितो आहे। वज़ीर आला सिंध लॻापियल अमलदारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे।